नाज़रीन हाणे हलियो था इलाक़ाई ख़बरनि जी तरफ़। सिंध हाई कोर्ट कराची में वॾियुनि गाॾियुनि जे शहर में दाख़िला ते पाबंदी वारे फ़ैसिले खां पोइ ट्रैफ़िक पुलिस शहर में 13 हंधनि ते नाका लॻाइण जो फ़ैसिलो करे वरितो। नोटिफिकेशन जारी। कराचीअ जे DIG ट्रैफ़िक अहमद नवाज़ चीमा जो चवणु आहे त वॾियुनि गाॾियुनि खे रोकण लाइ 13 हंधनि खे ब्लॉक कयो वेंदो। 4 ट्रैफ़िक पुलिस एहलकार ड्यूटी ते हूंदा। हर गेट ते चालान मशीन सां गॾु हिकु पुलिस एहलकार मौजूदु हूंदो। DIG ट्रैफ़िक वधीक चयो त एहलकारनि जे यूनिफॉर्म में बॉडी कैमराऊं बि लॻायूं वेंदियूं। वॾियुनि गाॾियुनि खे रोके उन्हनि जे नाकनि ते बैरियर रखिया वेंदा। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वॾी गाॾियुनि खे रोकण लाइ वार्निंग बैनर पिणु लॻाया वेंदा। कंहिं बि क़िस्म जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई कई वेंदी। मलीर दाऊद चौरंगी, न्यू सब्ज़ी मंडी, कोरंगी गोदाम चौरंगी, कोरंगी क्रॉसिंग, बिलावल चौरंगी, अख्तर कॉलोनीअ वटि नाका लॻाए वॾियुनि गाॾियुनि खे रोकियो वेंदो। जैकमाबाद में नुमाइश ग्राउंड में भित रांदीगरनि मथां किरी पई। रांदि खेॾण लाइ ईंदड़ 2 ॼणा दॿिजी फ़ौत थी विया। फ़ौतियुनि में स्टेशन रोड जो रहवासी 18 वरियनि जो नज़ीर अहमद लाशारी ऐं चांडमाड़ीअ जो रहवासी 13 वरियनि जो गहराम शामिल आहिनि। ॿिन्ही फ़ौतियुनि जा लाश अस्पताल में रखियल। हादसे जी इतला ते वॾे अंग में शहरी सिविल अस्पताल पहुची विया। M6 मोटरवे स्कैंडल वारो मामलो। नेब टीम DC ऑफिस पहुची वई। ₹2.25 अरब जी करप्शन वारे केस जी जांच करण लाइ नेब टीम मटियारी DC ऑफिस पहुती, जिते रिकॉर्ड चकासण बाद टीम सिंध बैंक बि पहुची बैंक अमले जा बयान वरिता ऐं CCTV फुटेज हासिल कया। नेब टीम सिंध बैंक जे आसपास वारनि दुकाननि ऐं ॿियनि हंधनि ते लॻल कैमराउनि जा बि फुटेज वरिता। दरिया खान मरी में नाफरमान पुट पीरसन पीउ खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। दरिया खान मरी भरिसां ॻोठ मोहम्मद रमज़ान ख़ासखेली वासी अब्दुल्ला ख़ासखेलीअ खे पंहिंजे पुट अब्दुल रहीम ख़ासखेलीअ घर अणवण तां कुहाड़ियूं ऐं डंडा हणी ज़ख़्मी करे विधो। पीरसन खे ज़ख़्मी हालत में नवाबशाह अस्पताल नियो पियो वियो त हू रस्ते में फ़ौत थी वियो। बेरहम पुट हथां क़तल थी वियल पीरसन अब्दुल्ला ख़ासखेलीअ जो मण दरिया खान मरी रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसन हवाले कयो वियो। मक़तूल जो लाश संदसि घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। ॿिए पासे दरिया खान मरी पुलिस बर वक़्त कार्रवाई कंदे जवाबदार अब्दुल रहीम ख़ासखेलीअ खे गिरफ़्तार करे वरितो। हिंगोरजा में हलंदड़ मंशियात जे वाइपे ऐं विकिरे ख़िलाफ़ सियासी समाजी माण्हुनि, शहरियुनि ऐं जमायत अहले सुन्नत जे सवें माण्हुनि पारां मच्छर चौक खां लकियारी मार्केट ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम लॻाईंदे चयो त हिंगोरजा शहर में चर्स, हेरोइन समेत मंशियात जा अॾा सरेआम हली रहिया आहिनि, जंहिंसां असांजो नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। केतिराई भेरा पुलिस खे चयो आहे, पर पुलिस हिननि सां ॿिट बणियल आहे। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त हिंगोरजा थाणे ते सालनि खां मुक़ररु थियल पुलिस एहलकार ॾोहारियुनि ऐं मंशियात हलाईंदड़नि सां ॿिट बणियल आहिनि। एहतिजाज कंदड़नि IG सिंध DG रेंजर्स खां मुतालबो कयो त केतिरनि ई सालनि खां हिंगोरजा थाणे ते मुक़ररु थियल पुलिस एहलकारनि खे थाणे तां हटायो वञे ऐं मंशियात हलाईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे नौजवान नस्ल खे बचायो वञे, न त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।